अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वीरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। छा में चाचे खान बहादुर खे मारे छॾींदो। छा रेस खान बहादुर अंट्रोकी जी शादी शामिर सां कराए छॾींदो। छा शेरोज खान साले सां चाल खेॾी वेंदो। छा साले हाणे कंहिंजे मथां ॾमिरियल हूंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली गैलामी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हांजो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहानी अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा शामिर जेको आहे चांड्रोकी ऐं शाह मुराद खे पक ॾेई छॾींदो। उन्हनि खे चवंदो त हाणे जेको आहे मां तमामु जल्द रेस खान बहादुर खे पूरो करण वारो आहियां ऐं सो बि ज़हर अली खां अॻु में, मतिलबु त ज़हर अली ईंदो त खान बहादुर हिन दुनिया मां हलियो वेंदो। चांड्रोकी चवंदो शामिर इहे तुंहिंजा ख़ाली दिलासा आहिनि कि तूं करे कुझु बि कोन थो। शामिर चवंदो त चांड्रोकी मां तोसां वाइदो थो कयां, मां रेस खान बहादुर जो कमु तमामु करे छॾींदुसि ऐं उनखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाईंदुसि। शाह मुराद चवंदो त शामिर पुट तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं इन कम खे देरि न कर। अगरि जेकॾहिं तो इन खे न मारियो त पोइ ही सॼी मिल्कियत पंहिंजे नाले ते करे छॾींदो, पोइ उन मां तोखे टको बि न ॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा रेस खान बहादुर जेको आहे शेरोज खान खे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं शामिर जी शादी जूं तयारियूं कर। मां चांड्रोकी जी शादी शामिर सां कराइण पियो चाहियां। बहरहाल रेस खान बहादुर जा ख्वाब अधूरा रहिजी वेंदा ऐं शामिर हिन खे मारे छॾींदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा साला जेको आहे पंहिंजे भाउ गुलाम रसूल खे आज़ादु कंदो ऐं उन खां पुछंदो त तोखे कंहिं अगवा कयो, ऐं हू इशारनि में चवंदो त मूंखे शेरोज खान अगवा कयो। बहरहाल साला जेको आहे हिन जी ॻाल्हि न सम्झी सघंदो। पोइ साला चवंदो इहो सॼो कमु जेको आहे बिजार खान जो आहे, मां उन खे हाणे कॾहिं बि बख़्श न कंदुसि। जेका शेरोज खान जी माण्हू पढ़ायल आहे ऐं उहा बि साले खे चवंदो त मां बिजार खान जो माण्हू आहियां। ही सभु कुझु मूं बिजार खान जे चवण ते कयो आहे ऐं तुंहिंजे भाउ खे अगवा कयो आहे। पोइ ही ॻाल्हि ॿुधण खां पोइ साले जा त होश बिगड़जी वेंदा ऐं पोइ हू हथियार खणी निकिरी पवंदो। बहरहाल सोडा जेको आहे उनखे रोकींदो। सोडा चवंदो साला तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झ, जेकॾहिं तूं ईअं हली वञ त पोइ अॻियां दुश्मन बि वेठा हूंदा, पोइ तोखे मारण में देरि न कंदा, मतिलबु त हुनजी अॻिते ते प्लानिंग हूंदी। तो उम्मीद त कहाणी आई हूंदी अव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।